कौन बुधाई तो सूबेदार सुखिया कौन बुधाई बुधाई तो न तू फट मारे झंडो दाए न बुधाई दे दो हलवार बुधाई तो कौन तो बुधाई साहब बुधाया तू पहिरियों मूंखे पाणी पिया पहिरियों ॿुधाए तेरा तुझो सहूलत कान पोइ पाणी ॾींदो साईं हाशिम जे चवण ते तूं कूड़ थो ॻाल्हाए सच सच ॿुधाए साहब मूंखे कसम आहे ख़ुदा जो इहो कमु असां हाशिम जे चए ते कयोसीं हाशिम सन साईं बाबला जेतरी मुखे तहां जी सच्चाई ते पक्का ओतरी हाशिम जी सच्चाई ते भी मुखे पक्का जियां दरियाए सिंध उबतो नथो वही सके इयां हाशिम बिनाक कॾहिं भी नथो करे सके इहा ॻाल्हि मां समझा थो सरदार साईं मुखे हाशिम ते वेसा हुआ हाशिम अहिड़ो कम कॾहिं बि न कंदो जंहिं सबब जे करे को हाशिम ॾांहुं आङुर खणी सघे कोई बि इंसान ख़तादार आहे सरदार साईं तव्हां पक कयो ठीकु आहे सन साईं मां फोन कयां जी सरदार साईं दिलावर तू ही हाशिम किथे आयो सरदार साईं असां अस्पताल में आहियूं बहादुर खे रत जी ज़रूरत आहे हाशिम बापा जो रत बहादुर खे ॾेई रहियो आहे मूंखे इहो त ॿुधाए बहादुर जी हाणे तबियत कीअं आहे ठीकु आहे दिलावर मां ई पीर एहसान ॿई गॾिजी तव्हां ॾांहुं अचूं पिया ठीकु आहे सरदार साईं तव्हां भले अचो चङो ख़ुदा हाफ़िज़ सरदार साईं कीअं आहे बहादुर खान ऐं हाशिम जी पोज़ीशन छा आहे पीर एहसान साईं हाशिम पंहिंजे जिस्म जी रत ॾेई बहादुर खे बचाइण जी कोशिश करे रहियो आहे पाण खे हॉस्पिटल हलण घुर्जे हाँ हाँ बिल्कुल तव्हां ॿिन्हिनि सुठो न आहे कयो हाशिम खे चुर ॾेई मुंहिंजो फर्ज मारायो अथव ॾोहारनि सूबेदार सुखे सां सची कई आहे हाशिम जो नालो खयो अथनि तव्हां वॾा ज़ालिम आहियो अरे हेॾे तव्हां पंहिंजो पाण खे वॾा मोतबर था सम्झो ऐं कम शैतानगिरी वारा था कयो तव्हांजा त इहे कम ॾिसी शैतान बि तौबा कंदो तौबा तौबा बस कर बाजी या बकवास अरे तू कंहिंजे साम्हूं बीठो आहे के साम्हूं ॻाल्हाई चोर ऐं लोफरनि जे करे तू असां ते आङुरियूं थो खणी असां चोर ऐं लोफर आहियूं आङुरियूं त छा सरदार साईं हथ खणंदासीं हथ खणी तव्हांखे बददुआऊं ॾींदासीं तव्हां घणी ॾियारी न हणो तव्हांखे ग़लतफ़हमी ऐं ग़लतफ़हमीअ जे बुनियाद ते मुंहिंजे तॾे ते लुड़ न कयो मां तॾे जो लिहाज़ थो कयां हुनजो नाजाइज़ फ़ाइदो न वठो हेॾो ज़ुल्म थियो मुंहिंजो भाणज ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में आहे ऐं तव्हां वरी चओ था त रड़ियूं न कयो कहिड़ो माण्हू रड़ियूं न कंदो जंहिंजे दिलि ते धक लॻो हूंदो उहो चुप करे वेहंदो ज़ुल्म बि हिन ग़रीब सां थियो आहे हिन जो भाणज मारे थियो वरी चओ था त रड़ियूं बि न कयो दाहूं बि न कयो
वाह जो इंसाफ़ आहे। कन खोले ॿुधी छॾियो, घटि कोन कंदासूं। दीप ॼाराईंदासीं हाशिम खे, मथां पंहिंजो पाण खे हाशिम मोतबर सम्झे। यादि रखजांइ पीरे सान साईं, हाणे वॾो कंद थींदो, हाशिम खे ॾींहं जा तारा ॾेखारींदासीं। कोन छॾींदो सां बंगुल। हलिया इहो हाशिम पंहिंजो पाण खे सम्झे छा थो? ॾींहं जा तारा ॾेखारींदासीं। जेको करणो त वञी कयो, हलो डरो मुंहिंजी नज़र जे अॻियां। कोन छॾींदासीं हाशिम खे। हाशिम लावारिस आहे, वारिस हो असां हाशिम जा। बंगुल खान, मां थोरो सूबेदार सुखे खे खड़कायां। हेलो सूबेदार साहब, तोखे त ख़बर आहे असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। असां हाशिम जे लाइ छा छा न कयो। इन जे लाइ खून बख़्श कयोसीं त जेल मां निकिरी मुंहिंजे बच्चे खे मारे। सूबेदार साहब, असां सां इंसाफ़ कर, इन हाशिम खे गिरफ़्तार कर। हाजी शरीफ, हाशिम जरूर गिरफ्तार थींदो। ॾोहारी बची न सघंदा। तूं दिलि चाहे कर, तोसां इंसाफ़ थींदो। पोइ अञा ताईं हाशिम गिरफ़्तार छो कोन थियो आहे? छो थो पियो शाहज़मान जे पारां वंगारू वई। हाजी शरीफ, सोचे सम्झे ॻाल्हाए। सूबेदार सुखे सां मुखातिब आई। मां कंहिंजो विगारू न वांदो आहियां। उहे ॾींहं तव्हां बि खाई वियो। बाक़ी रही ॻाल्हि हाशिम जी, मां हुनखे गिरफ़्तार करणु वञी रहियो आहियां। महिरबानी महिरबानी सूबेदार साहब, जल्दी वञ मत हाशिम फरार न थी वञे। हाशिम फरार न आहे थियो। मूंखे पंहिंजे इंफॉर्मर या पक्की रिपोर्ट ॾिनी आहे त हाशिम हाणे अस्पताल में बहादुर वटि आहे। कातिल पाण मक़तूल सां मौजूद आहे। मुनाफ़िक़त जी का हद थींदी आहे। सूबेदार साहब, इहे हाशिम जूं चालाकियूं अथई, उन्हनि जी चालाकियुनि में न अचिजांइ। मां हर हाल में हाशिम खे लाकप में ॾिसण थो चाहियां। हाजी शरीफ, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। केर मुमिन आहे, केर मुनाफ़िक़ आहे, इहा पाणे ई ख़बर पइजी वेंदी। बाक़ी हाशिम खे मां गिरफ़्तार कयां ऐं दिलि सां जांच कयां। असुल मुजरिम पाणे ई साम्हूं अचे। हाजी शरीफ, तोखे त ख़बर आहे मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। ॻाल्हि सम्झ में आई न? ॾिस बंगुल, खड़काइण में न सूबेदार सुखे खे। इन सूबेदार सुखे खे ख़बर ई न आहे त मां केतिरो शरीफ़ आहियां। मुबारक हुजे मूंखे, बहादुर हाणे ख़तरे खां ॿाहिरि आहे। हाशिम खान, तो सही चयो, तुंहिंजो रत बहादुर खान जो रत साॻियो आहे। तव्हां ॿिन्ही जो रत मैच थी वियो आहे। मां 2 मिंटनि खां पहुचां थो। हाशिम, रब जो करम थी वियो, बहादुर जी जान बची वई आहे। ॻोठ हली उन जे सिर जो सदको कढंदासीं। हा दा, पाण वटि जेको कामोरो बकर बीठो आहे न, उनखे कोई सॼे ॻोठ में विरहाईंदासीं। चाचा पलिया, मुबारक हुजे, बहादुर हाणे ठीकु आहे। मेहरबानी हाशिम। बहादुर खाना, तू आराम कर, तोखे आराम जी सख्त जरूरत आहे। अदा पलिया, तू भली बहादुर जे मथों बीठो हुज त मां ई दिलावर डॉक्टर सां मिली अचो। न अदा हाशिम, मां तो सां गॾु थो वञा। सूबेदार साहब, ॾोहारनि जी सुञाणप थी वई? सभु कुझु थी वियो आहे दिलावर। सूबेदार साहब, ॾोहारनि खे बख़्श न कजाए, उन्हनि खां सची कराइजां त ख़बर पवे
ते बहादुर ते हमलो कंहिं करायो आहे? उहो त सभु कुझु हुननि ॿुधाए छॾियो आहे। केरु आहे असांजो गुजो दुश्मन? इहो हाशिम। छा हाशिम? इहो छा था चओ सूबेदार साहब? हा पलिया खान, ॾोहारनि मूंसां बासियो आहे त उन्हनि हाशिम जे चवण ते बहादुर ते गोलियूं हलायूं। ऐं हा, मां मजबूर आहियां। मां अॼु हाशिम खे गिरफ़्तार करण आयो आहियां। साहब, इहो सरासर कूड़ आहे। मां छो बहादुर ते हमलो कराईंदुसि? सॉरी हाशिम, तव्हांखे मूंसां हलणो पवंदो। साहब, मां न हलंदुसि। मां त फरियादी थींदुसि। हाशिम तूं वञ, कहिड़ो तूं ॾोहारी आहे जो तोखे सज़ा मिलंदी। दिलावर चवीं थो त वञा थो, पर पोयां बहादुर जी भारत हुनजो ख़्यालु रखिजे। हाशिम अचो। सूबेदार सुखिया, इहो सरासर ॾोह पियो करी। हाशिम खे गिरफ़्तार करे तो वॾी ज़्यादती कई आहे। सरदार साहब, हाशिम जो नालो जवाबदार खयो आहे। जेकॾहिं हाशिम बेगुनाह थींदो त आज़ाद थी वेंदो ऐं हाशिम सां का बि ज़्यादती न थींदी। सुखिया, जेको हाशिम ते इल्ज़ाम लॻो आहे, कानूनी लिहाज़ सां तूं हुनखे गिरफ़्तार करे सघी थो, पर जॾहिं असां हाशिम जी ज़मानत ॾियूं था त पोइ बहस छाजो आहे? सुखिया सरदार साहब ऐं साईं मुंहिंजा, मां हाशिम मां हथ कढण लाइ हाणे ई तयारु आहियां, पर मुंहिंजी बि गुज़ारिश वठो। मां मुलाज़िम आहियां, मजबूर आहियां। तव्हां एसपी साहब सां ॻाल्हायो, उहे हुकुम फरमाइनि। मां हाणे ई हाशिम खे छॾण लाइ तयारु आहियां। तव्हां ॿिन्ही लाइ मुंहिंजे दिलि में वॾी इज़त आहे। सूबेदार सुखिया, हाशिम मां हथ कढ। मां एसपी राणा साहब सां ॻाल्हायां थो। हेलो राणा साहब, सरदार शाह जमान पियो ॻाल्हायां। राणा साहब, हाशिम बेगुनाह हुआ, उनखे सूबेदार सुखे बिला वजह गिरफ़्तार कियो आहे। तव्हां सूबेदार सुखे खे चओ हाशिम मां हथ कढे, इहा ज़मानत मां ॾियण लाइ तयारु आहे। अदी बसरा पीर करामत जी हाणे करामत न रही आहे। हाणे हल त असां पंहिंजा कख वसायूं। मां पंहिंजे ॻोठ वियो हुअसि, घर जी सफ़ाई करे आयो आहियां। 11-12 थी विया, लाहे आयो आहियां, रंग बग ॾिनो अथमि, सफ़ा हली खटुनि ते वेहूं। गुटको अदा हाणे हलऊं पंहिंजे घर। घणा ई लंगर खाधासीं दरगाह जा, हाणे जे वधीक टिकियासीं न, इज़त कान मिलंदी, पादर ई पादर मिलंदा। अदी भेण वेठी, हाणे त माण्हू ख़ैरात बि नथा ॾियनि। हाणे सोचां थो त पंहिंजो को कारोबार कयां, ईअं शॉपरनि खे वठी। असल मां थो चाहियां ईअं वकील थिया, इहो कारो कोट पाए, जा वरी डॉक्टर थिया। जेको अचे ईअं सुयूं ठोकियासीं, मेह खे बि साॻी सुई त मरीज़ खे बि साॻी सुई। ओड़े बुआ, पिनण वारो धंधो न छॾजांइ, बुख भरंदे। छा ते वकील थींदे, डॉक्टर थींदे, कहिड़ी डिग्री थई, कहिड़ो तोखे तालीम जो इहो असर आहे? अदी तूं चरी आहीं, पढ़ियल हुजां त पोइ वॾी न कहां हा। अदा मूंखे इहो त ॿुधाए, डिग्रीअ खां सवाइ तूं डॉक्टर या वकील कीअं थींदे? डिग्री 50,000 ॾे त डिग्री ओॾी महिल ई, पोइ त असां लखे रुपया कमाईंदासीं, लखे।
हलो हलो भाऊ केर हलो मां बेगो पियो ॻाल्हायां। बेगो अरे बेगा दे खबर कबर मां पियो तो ॻाल्हाई छा? न न मां जीअरो आहियां। तालर सां एक्सीडेंट थी पियो। तालर जो फीथो निकिरी वियो। मुंहिंजी रुगो टोपी किरी पई। हेॾे तकर बसरा जहिड़ी कटे तेड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। ओ बेगा तूं किथे आ? जन्नत में आ या दोज़ख में आ? बसरा अॼु राति मां केॾी महिल बि पहुची वेंदुसि। मुंहिंजे लाइ मानी रखे छॾिजांइ। हलो बेगा हलो मां किथे आ? हलो हलो किथे आ बेगा? हलो आदि मुखे दे अदा आवाज़ ई कोन्हे। हलो ओ बैलेंस ही भेण खत्म थी वियुसि। हा अच हलूं छॾीसि हलिया बैलेंस ही कोन्हे जो लाइ वाइरूं सड़ी वञूं अलाए छा। साईं जे बादशाह जो ख़ैर। कंदार किथे आहे तो वारो मुर्शिद सगोर? पीर साईं गोरख कंदारा हाज़िरे ते वियो आहे। छो ये हा न डॉक्टर कमदार नबू अॼु कीअं कोर्ट जे दर ते बीठो आहे? वकील साहब मुर्शिद करामत अली जी हाज़िरी आहे इन करे बीठो आहे। कहिड़ो केस अथसि? वकील साहब पूरी डिग्रीअ जो इल्ज़ाम अथसि। बस वकील साहब तव्हां कयो दादा साईं सोभारो कंदुसि। हाँ सरदार साहब ॿियो हाल अहवाल अॼु असांखे कीअं इज़त बख़्शी अथव? राणा साहब हाशिम जे सिलसिले में तव्हां वटि लंघी आयो आहे। सरदार साहब दुआ कयो त बहादुर बची वञे। जे बहादुर खे कुझु थियो न त हाशिम लाइ ॾाढा मसला पैदा थींदा। अलाह अलाह जो रसूल कंदो त बहादुर खे कुझु बि न थींदो, छो त बहादुर खे हाशिम जो रत ॾिनल आहे। ख़ैर अवां हुकुम कयो, अवां जे लाइ लख इज़तूं आहिनि। राणा साहब हाशिम बेगुनाह। सरदार साईं बिल्कुलु हूंदो, पर गुनाहगार ऐं बेगुनाह जो फ़ैसिलो त कोर्ट कंदी न। आउं छा थो करे सघां? पर राणा साहब तफ्तीश त तव्हां कंदव न? हा हा बिल्कुलु। राणा साहब मुंहिंजी तव्हांखे हिकु दरख़्वास्त आहे त तफ्तीश तव्हां कजो, ॿिए कोन कराइजो। छो त मां सम्झां थो त तव्हां पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ सच खे वाखो करे ॾेखारींदो। ठीकु आहे सरदार साईं, तोड़े जो आउं काफ़ी बिज़ी हूंदो आहियां, काफ़ी मसरूफ़ियतूं हूंदियूं आहिनि, पर अवां जे लाइ इज़त आहे। आउं हिन मामले जी पाण तफ्तीश कंदुसि। महिरबानी राणा साहब, महिरबानी। ईअं कीअं थींदो सरदार साहब? चांहि अचे थी उहा पी पोइ वञिजो। सर मां हिननि खे मारे मारे बीठो आहियां, पर सची नथा कनि। सची नथा कनि? पोइ हिननि खे छो रखियो वेठो? मारे छॾ हिननि खे। साईं मारियां तो मुंहिंजा कहिड़ा चाचे जा पुट आहिनि। सर सूबेदार किथे आहे? पोयां घर में केरु अथई? साईं हिकिड़ी भेण आहे साईं। तुंहिंजी भेण शादीशुदा आहे या कुंवारी आहे? साईं कुंवारी आहे। जेकॾहिं मां तोखे मारे छॾियां त तुंहिंजी जवान भेण जो छा थींदो? कॾहिं सोचियो अथई? न साईं। मां तो तोखे ॿुधायां, जेकॾहिं तूं मरी वए त तुंहिंजी जवान भेण जो उहो असर थींदो जो तुंहिंजो रूह ॾकी वेंदो। शहर जा गुंडा ऐं लोफर हुनजी पोती लाहींदा, हुनजा कपिड़ा फाड़ींदा ऐं हू दाऊं कंदी। पोइ हुनखे केरु बचाईंदो? तोखे पंहिंजी जवान भेण जो बि लाचार कोन्हे? सुठा अहिड़ा कम कयो जो अवां जी गैरत बि अवां सां गॾु मरी थी वञे, पोयां अवां जूं इज़तूं सलामत न हुजनि। तुंहिंजो पोयां केरु आहे? साईं हिकु थोरी माउ आहे। ख़बर अथई मां जे पेरनि जे हेठां जन्नत हूंदी आहे। केॾनि अरमाननि सां तोखे हुन पालियो हूंदो त तूं वॾो थींदे ऐं हुनजी ख़िदमत कंदे, पर हाणे जेकॾहिं तूं मरी वेंदे तुंहिंजी माउ पोयां छा कंदी? न साईं। तुंहिंजी माउ पिनंदी, तरह तरह जा धिका खाईंदी, टके टके जा माण्हू खे धिका ऐं थेला ॾींदा।
ऐं कॾहिं हू कंहिं ट्रक जे हेठां अची वेंदी ऐं ॻोठ जा रोलू कुता हुनखे खाई वेंदा। सर हे बि सची नथो करे। अच्छा एॾो मुड़ुसु माण्हू आहे छा? जी सर, पाण खे तुरम खान थो सम्झे। आख़िरी मौक़ो अथई, सची करी थो या न? न कंदुसि सची, छा कंदे?